بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे अल्लाह जे कलाम पढ़ूं ऐं सम्झूं ऐं तअम्मुल उन में कयूं ऐं उन में सोचूं ऐं उन जा मौजिज़ा कढूं ऐं असीं बि ईमान वधायूं ऐं ॿियनि खे बि ॿुधायूं। अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुर में अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावते। अल्लाह ताला चए थो जंहिं ॾे कलाम मूं मोकिलियो आहे पंहिंजो त उन जी तिलावत हक़ जी तिलावत कंदा उलाइके उमिनून बि उहे था उन क़ुर खे मञनि जेके हक़ तिलावत कंदा ऐं उन जो तदब्बुर कंदा ऐं उन खे सम्झंदा। ऐं अल्लाह ताला ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून क़ुर, छा क़ुर खे कोन था तव्हां सम्झो? क़ुर खे तव्हां अॻियां करे रुगो बसि पढ़ो था ईअं जीअं हद का हद शेर, जीअं न को शेर थो पढ़े या गज़ल थो पढ़े। न क़ुर जेको आहे तदब्बुर जे लाइ। ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून क़ुर वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। जे ही कलाम ॿिए कंहिं मख़लूक़ खां अचे हा त उन में ग़लति मालूमात हुजनि हा, उन में ग़लति ॻाल्हियूं हुजनि हा, पर ही अलाह जे तरफ़ां तव्हांजे आयो आहे त पढ़ो ऐं सम्झो ऐं इन मां फ़ाइदो वठो। त अल्लाह ताला असांखे इहो सभु हुकुम छो थो करे त असां क़ुर पढ़ूं ऐं सम्झूं ऐं उन जा मौजिज़ा सिर्फ़ु रखे न छॾियूं, माण्हू तोखे मूंखे ॿुधायूं। सो ही अॼु असांजो दर्स आहे। अॻ में जेको दर्स असां कयो हो 20 नंबर दर्स हूंदो, मां सम्झां थो अॼु जेको हुनजो तअम्मुलात 20 नंबर हूंदो। यानी क़ुर जी आयतुनि मां असीं पढ़ंदा आहियूं, वरी उन जो तफ़सीर जा माना कढंदा आहियूं, वरी उन जा मौजिज़ा जेके आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते कोशिशि कंदासीं त सम्झूं ऐं सम्झायूं। ऐं इन्हनि में ईअं न सम्झो त बसि असीं सम्झी वियासीं वरी ख़तमु ॻाल्हि न थी सघे। अॻिते माण्हू ॿिया बि अचनि असांखां बहितर सोच उन्हनि जी हूंदी, उहे वधीक सम्झंदा, वधीक बयानु कंदा, वधीक मौजिज़ा अलाह साईं उन्हनि खे ज़ाहिर करे ॾींदो। छो जो हीउ क़ुर जेको आहे नबी करीम फरमायो त हिन क़ुर जा मौजिज़ा क़यामत ताईं पिया हलंदा, रुगो असांजे 14 सदी ते न बीठा आहिनि। न सो अॼु असांखे जेके आयत असीं उन वटि बीहूं था, इहा सूरत नहल जेकी आहे, सूरत नहल 68 आयत। वअौहा रब्बुक इलन नहल अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वअौहा रब्बुक इलन नहल अन इत्तख़िज़ी मिनल जिबालि बुयूतन वमिम्मा यारिशून। अल्लाह ताला चए थो माखीअ खे वअौहा रब्बुक, हुन ॾे वही आयो, यानी हिकिड़ो अलाह जे तरफ़ां हुन ॾे पैगाम। पोइ उलमा चवनि था त जिब्रील वही सां हलंदो आहे, पर हिन ॾे जिब्रील कोन आयो। हिननि खे अल्लाह ताला हिकिड़ो इल्हाम ॾिनो त ही कमु कयो। पहिरियां अल्लाह ताला इहो मौजिज़ो छा आहे इन में क़ुर में असांजे इन आयत में, त ही जेके लफ़्ज़ हिननि जा आया आहिनि लफ़्ज़ अरबी जेके आहिनि वअौहा रब्बुक इलन नहल, इहे 16 लफ़्ज़ आहिनि जेसिताईं पछाड़ी आयत ख़तम थी थिए। ऐं सूरत जी सॼी क़ुर शुरूआत खां वठी 16 आहे। इहा बि हिकिड़ो अजीब शइ ॾिसण में आई सुभाणे। पर ॿियो वरी इन में अजीब ॻाल्हियूं जेके आहिनि खुटंदियूं कोन, अणखुट आहिनि। त अल्लाह ताला हिते पहिरियां चयो औहा रब्बुक इलन नहल, पहिरियां चयईं त अल्लाह ताला वही ॾिनो मोकिलियो माखीअ ॾे। माखी जो लफ़्ज़ आम माखी, हुन में नर मादी सभु अची था वञनि। पोइ वरी चयईं त अनित्तख़िज़ी, पोइ वरी मांदीअ ॾे सिर्फ़ु हुकुम आयो, सिर्फ़ु मांदी ॾे हुकुम वत्तख़िज़ी मिनल जिबालि बुयूतन वमिम्मा यारुशून। ऐं ॿी अॻिते बि इन में यानी पहिरियां बि ॿी बायत हुन में के सभु इहो आहे त माखी अल्लाह ताला जेको हुकुम कयो, पहिरियां आम हुकुम हो माखी, उन में नर मादी अची था वञनि। पोइ वरी सिर्फ़ु जेके मांदियूं आहिनि उन्हनि ॾे हुकुम आयो। त इहा हिकिड़ी अजीब शइ आहे। असीं हींअर थोरो मालूमात कढूं था त जेके हींअर ताईं माण्हू मां हिकिड़े माण्हू सां मिलियुसि, उहो माखी धारींदो आहे जबलनि में। चए पियो मूंखे 15 साल मूंखे इहा ख़बर कान्हे त माखी जेकी आहे नर आहे या मांदी आहे, बसि मूंखे ख़बर हिननि जी बादशाही जेकी हूंदी आहे और मांदी आहे, सो इहा हूंदी। पर पोइ जॾहिं मां क़ुर जो तर्जुमो पढ़ियुमि, अरबी तर्जुमो, त चए पियो त मूंखे अजब लॻो त हीअ बादशाही जेकी आहे माखीअ जी सॼी औरतूं थियूं हलाइनि, सॼो पावर जेको फुल जेके यानी मांदियुनि जे हथ में आहे। ऐं नरनि जो सिर्फ़ु हिकिड़ो कमु आहे, सिर्फ़ु हिकिड़ो कमु आहे, बादशाही खे लाहींदा ऐं उहो अबैदा लाहींदी, ॿियो ठुप को कमु कोन कंदा हिन बादशाही में। हीअ बादशाही अहिड़ी आहे जो इंसान ही सॼी ज़िंदगी हींअर जेके अंग्रेज़नि जा आलिम आहिनि जा यूरोप जा अमेरिका जा, सोचे हिननि मां फिल्मूं ठाहिनि, हिननि जी किताब लिखी चिता थी पिया। हिन में एॾी मालूमात आहे जो हद खां वधीक। पहिरियां त ॾिठुनि त माखीअ में 3 पेट आहिनि,
मांदी जी ॻाल्हि था कयूं, नर जो ठुप 10% बि कमु कोन्हे इन सॼे कम में जेकी माखी वेहे थी। माखी खे 3 पेट आहिनि। ॿियो इंसान में क्रोज़ोमाट, इहा जेके अंदरि जेको जीअं गिग वांगुरु ऐं ॿियो खून अछो हूंदो आहे की ॻाढ़ो हूंदो आहे, इंसान में 45 क्रोज़ोमो नमूना आहिनि, पर माखीअ में माखी जेको नर आहे उन में 16 आहिनि। ॾिसो सूरत बि 16 ऐं लफ़्ज़ जेके किसो सॼो अलाह ताला क़ुर माखीअ जो ॿुधायो उहो बि 16, पर जेके मांदी आहे जेके उन में वरी 16 ऐं 16 ॿिए पेट में, यानी 32 थिया इन में इहो क्रोज़ोम। इहो इहे हिननि हींअर जेके साइंसदान उन्हनि ॾिठो त एतिरो हुन में एजाज़ आहे। ऐं अलाह ताला हिन ते रुॻो जेको क़ुर में हिन जी तारीफ़ जा कम जो हुकुम ॾिनो हिन नंढड़े जीत खे, औरत खे ॾिनो जेके मांदी आहे माखी जी उन खे। ऐं हिकिड़ो वॾो आलिम आहे अमेरिकन, काली मेलर नालो आहे, सॼी ज़िंदगी हुन पंहिंजी गुज़ारी आहे हिन माखी जे पोयां त छा था करे, छा थो खाए, छा थो करे सघे। त हुन ॾिठो त जेको नर आहे उनजे 45 ॾींहं जहिड़ो हूंदो आहे, नर जेको हूंदो आहे 45 ॾींहंनि खां पोइ हू मरी वेंदो, हू पंहिंजो हुनजो कमु जेको हूंदो पूरो थी वेंदो, ऐं बसि पोइ बाक़ी जेको मांदियूं जेके आहिनि उहे 5 सालनि ताईं बि ज़िंदा रहनि थियूं। ऐं अजीब चए पियो, उहो काली में लड़ चए पियो त मां सॼी ज़िंदगी माखी धारी ऐं उन्हनि जो इल्मु पियो लिखां किताबनि में, पर जेको आलिम अरबी हिकिड़ो मिलुसि उन चयुसि त असांखे क़ुर में इहो लिखियलु आहे त सॼो कमु ऐं हुकुम जेको आहे, जेको बि हिन बादशाही आहे, बिल्कुलु जीअं बादशाही थींदी आहे, नौकर चाकर, सफ़ाई वारा, चौकीदार, बॉडीगार्ड, इहे सभु मायुनि जो कमु आहे। त हुन चयो त असांजे क़ुर अंग्रेज़ी तर्जुमे में खणी ॾेखारियईंसि त इहो त कोन्हे। ॾिसो न, क़ुर जो तर्जुमो हिकिड़ी ज़बान मां ॿिए ज़बान में थिए थो त केॾो ग़लतियूं थियनि थियूं, जंहिंमें हुनजे अंग्रेज़ी तर्जुमो हुनखे ॾेखारियईं, चई त हिते त लिखियलु आहे त माखी, यानी सभिनि जो आम लफ़्ज़ अची वियो ऐं वधि में वधि इहो सम्झ में अचे थो त नर, पर हुन चयसि न, हीउ तर्जुमो जेके अथनि लफ़्ज़नि जी माण्हू कोशिशि कनि था, पर तर्जुमे वारा, पर सही लफ़्ज़ वरी बि बराबरि 100% नथो अचे। तंहिंजे करे हुन सही क़ुर जो अरबी, हू आलिम अरबी हुन चयोसि, अलाह साईं चयोसि वतख़िद नर जे लाइ हूंदो, वतख़िदी मांदी जे लाइ हूंदी आहे। त चई सही, अलाह सां सिधो सो असांखे चए थो मांदियुनि जो कमु आहे। त हुन चयसि मूंखे छॾ, मां कुझु वरी बहस कयां। त हुन वरी बि ॾिठो त सॼो कमु जेको हिन बादशाही में आहे सिर्फ़ु इहे मांदियूं थियूं कनि। सुभानअल्लाह, ही आलिम जेको अंग्रेज़ जो अमेरिका जो, उन चयो त मां सॼी ज़िंदगी इहो सम्झुमि त हीअ नर मांदी जीअं अलाह ताला हर मख़लूक पैदा कई आहे, पर जेॾीमहिल तो हिन ॿुधायोसि अरबी आलिम त अलाह ताला क़ुर में जेॾीमहिल चए थो क़ुर जे बारे में, यानी सही तर्जुमो जेको अरबी हूंदो न, जेकी केॾो बि तर्जुमो क़ुर खे ॿियनि ज़बानुनि सां कंदा त बि उन में खोट ज़रूरु हूंदी। छो तंहिंजे करे हिते 15 साल या 16 साल अॻ में सऊदी में क़ुर छापिजी आहे हर ज़बान सां लिखत, यानी उर्दू में क़ुर पढ़िजे तर्जुमे खां सवाइ। पोइ वरी जल्दी बंदि करे ऐं सभु बाज़ार मां हुन कढी छॾिया, त हुन ॾिठो त वॾो फ़र्क़ु थी वियो क़ुर में, लफ़्ज़नि में, मानाउनि में। छो जो अरबी लफ़्ज़ जेके आहिनि उहे केतिरो बि कोशिशि असीं कयूं था ॿी कंहिं ज़बान सां आण त मेट करण में, त वॾो फ़र्क़ु थो थिए ऐं सभु शइ वरी बि बराबरि नथी अचे, नथी अची सघे। जेका अलाह साईं चए थो हिते क़ुर में, औहा रब्बुक इला नहल, पहिरियों अलाह साईं चए थो औहा रब्बुक, अलाह साईं वही मोकिलियो हिन नहल ॾे, यानी माखी ॾे, अन इत्तख़िदी, पोइ वरी यानी लफ़्ज़ जेको मटिजियो, इत्तख़िदी लेडीज़ खे चइबो आहे, या मांदी खे चइबो आहे, वत्तख़िद मर्द खे चइबो आहे। त इहो मिनल जिबाल है, हाणे अलाह साईं चए थो पोइ जबलनि मां तूं जॻह ठाह, मिनल जिबाल बियूं अथनि, जबलनि में माखी खे अलाह साईं हुकुम करे थो वञे वेहो, वमिन शजर, ऐं वणनि में, वमिमा यारिशून, ऐं जा कहिड़ी बि जॻह किथे बि तोखे सोली, यारिशून यानी जीअं पेतियूं हुजनि या घरनि में कुंडू पासो हुजनि। पोइ उन खे वरी अलाह साईं हिन खे वरी माखीअ खे छाजो हुकुम करे थो, सुम कुली, ॾिस वरी बि मांदी जो लफ़्ज़ अलाह साईं इस्तेमालु कयो, सुम कुली, जे मर्द हुजां त उनखे चवणो आहे सुम कुल, मर्द जो लफ़्ज़ जेको मुज़क्कर मुअन्नस थो थिए। त हिन खे अलाह साईं वरी बि सुम कुली मिन कुल समरात फसलुकी, हाणे इहो बि लफ़्ज़ जेको फसलुकी, जे मर्द जा नर हुजां उनखे चओ फसलुक, पर हिते अरबी लफ़्ज़ जेको आहे न, जेको मर्द ऐं मुअन्नस मुज़क्कर में जेको लफ़्ज़ थींदो आहे, त हिते वरी बि चए फसलुकी,
यानी वरी भी मांदी जो लफ़्ज़ जेको मुज़क्कर आहे मुअन्नस आहे। फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुललन यख़रुज मिन बुतूनिहा, अल्लाह साईं चए थो वञी जीअं मूं तोखे हुकुम कयो आहे त वणनि गुलनि मां उन पाणी पी, यख़रुज मिन बुतूनिहा, पेट मां अहिड़ी शइ निकिरंदो, शराबुन मुख़्तलिफ़ुन अलवानो, हिन मां मुख़्तलिफ़ रंगनि जो शइ निकिरंदी, लुआनो फ़ीहि शिफ़ाउ लिन्नास, ऐं इन में हर इंसान माण्हुनि जे लाइ फ़ीहि शिफ़ा, इन में शिफ़ा आहे। त हिते ذلك क़ौम यतफ़क्कुरून, असां चए थो उहे माण्हू जेके हूंदा सोच वारा सम्झण वारा इहे शयूं सम्झंदा। ॾिसो 1400 साल थी विया आहिनि, माण्हू इन्हनि आयतुनि में सोचे पियो या पढ़े पियो। हींअर ई 100 साल जेको गुज़री वियो आहे, इन में माण्हुनि कुझु इहे हींअर यानी फ़ुर्सत लधी आहे जो तदब्बुर कनि, ॻोल्हनि, सोचनि। त हींअर इंसाननि खे ख़बर पइजी वई त माखी जेकी आहे तक़रीबन अंदाज़े में 20 लखनि खां मथे, 20,000 खां मथे नमूना आहे। पर असांखे जेके इंसान खे जेकी कमु अचे थी उहो 7 नमूना आहिनि, 7 नमूना आहिनि सिर्फ़ु। ॿिया जेके आहिनि माखीअ जे सिन्फ़ आहिनि, माखीअ जहिड़ा आहिनि, पर के ज़मीन खोटे अंदरि घर ठाहींदा आहिनि, के कीअं के वरी माखियूं ॿियो बि नमूना आहिनि जेके ठाहिनि था माखी, पर उहा माखी इंसान खे फ़ाइदे जे लाइ, जेके इंसान जे फ़ाइदे जे लाइ माखी आहे उहो 7 नमूना आहिनि। मेन शइ इहे माखी आहे। पोइ उन्हनि में वॾी माखी, नंढी माखी, कारी माखी, अछी माखी, ॻाढ़ी माखी, मुख़्तलिफ़ नमूना आहिनि जेकी ज़मीन जीअं वण आहिनि जीअं उनखे फूल मिले थो, त इहा बि इन में। हाणे तक़रीबन अंदाज़े में 5-6 सालनि जे अंदरि उलमानि ॿी हिकिड़ी शइ इक्तिशाफ़ कई ऐं उन्हनि खे लभी हुई त माखीअ जी जेकी ज़हर आहे, जेको ॾंगु हणे थी माखी, त उन में बि वॾो इंसान खे फ़ाइदो आहे। बाक़ाइदे हींअर जर्मनी में उते इस्पतालूं खुली वियूं आहिनि, उहे माखी था धारनि, पोइ इंसान जो ॾिसी तबियत कहिड़ो गोॾनि जे जड़नि जे सूरनि खां, गोॾनि जे सूरनि खां, रगू बंदि थियण जेके थी वञनि कोलेस्ट्रॉल ते, त उनखे उहे माखी जो भुणो हिकिड़ो पकिड़े उन जान ते रखनि था, या जिथे गोॾो आहे त गोॾे ते नंढड़े दॿे में विझी उन्हनि माखी जे भुण खे, त पोइ उते उनखे ॾंगु हणे थो, पोइ उन जा पैसा वठंदा आहिनि हिकिड़े ॾंग जा अलाए केतिरा ओॾे वण। हिते असांजे मके में इस्पताल खुली वई आहे ॾंगनि जी माखियुनि जी, पोइ हिकिड़ो ॾंगु 50 रियाल लॻंदो आहे, जे 2 खपनि त 100 रियाल, पर उहो डॉक्टर ॾिसी त तूं केतिरो सही सघंदे ऐं हिन सूर जे लाइ हीअ शइ फ़ाइदो आहे या न। सुम्मुन नहल, हाणे इहो ज़हर जेको आहे, हाणे इहो बि ठाहे बाक़ाइदे पैक करे, इहो ज़हर बि खपे थो। हाणे इन्हनि जो इहो बि इन्हनि मां बि इक्तिशाफ़ कयो आहिनि त जेकी माखी वञे थी हिकिड़े गुल ते वेहे थी, उन गुलनि खे फ़ाइदो थी थिए, हुन गुल मां जेको अलाह साईं चए थो ख़लक़ना मिन कुल्लि शैइन ज़ौजैन इस्नैन, हर शइ मां ज़ौज नर मांदी, अलाह ताला चए थो मां हर शइ जेकी पैदा कई आहे नर मांदी आहे। त फूल आहिनि, वण आहिनि, गुल आहिनि, उहे उन्हनि मां बि नर मांदी आहिनि। पोइ नर मां जेको उन जा जेको पाउडर थिए थो, जीअं खजी में विझिबो आहे या इहो नर विझिबो आहे, त उहो कंहिं फूलनि मां खणी ऐं इहा जेकी माखी जो मख आहे खणी ॿिए फूल में विझे थो, उहो वणनि खे फ़ाइदो थिए थो। ठीकु आहे, इन में वरी फूल जेको आहे हिन खे तोहफ़ो छा थो मिले, हिननि जे माखीअ जे भुणे जे तव्हां ॾिसंदो उॾामंदे त पेरनि में के फिकी शइ हुननि जे फासंदी, जेॾीमहिल हुते फूलनि में हीअ कमु कंदी, सॼो ॾींहुं कमु थी करे माखी जो भुणो जेको आहे, त उहो जेको फिकी शइ खे फासे थी हिननि जे पेरनि में, इहा आहे ग़िज़ा उल मलिकात, इहो ख़ासि बादशाहणीअ जेकी मख जेकी आहे बादशाहनि मखीअ जी बाछाणी जेकी आहे, उन जे लाइ इहा ख़ासि ग़िज़ा हूंदी, इहा हुनखे ताक़त ॾींदी इन खे, छो जो माखीअ जो जेको बाछाणी आहे उनजो इहो कमु आहे त उहा हर रोज़ जेॾीमहिल बेदनि अंडनि ॾियण जो टाइम थींदो त हर रोज़ 5,000 ताईं अंडा ॾिए थी, एतिरे हुनखे इहो कमु आहे। ऐं माखीअ में जेके भुणा आहिनि उन्हनि जो नरनि जो कहिड़ो कमु आहे, सिर्फ़ु मांदीअ खे लाइण, ॿियो कुझु बि कमु कोन्हे, न पंहिंजी बादशाही जी हिमायत, न चौकीदारी, न ॿाहिरां माखी खणी ईंदा, न कुझु बि न, सिर्फ़ु वेठा हूंदा अंदरि, बाछाणी निकिरंदी ऐं लॻण जो टाइम थींदो त उॾामंदी आहे, अंदरि बि न। अलाह जी कुदरत केॾी, यानी हिननि वटि कानून आहिनि ऐं सफ़ाई आहे। बाछाणी लॻण निकिरंदी, सुबुह सां निकिरंदी, सिधो उभो मथे उॾामंदी, पोइ नर जेके सभु पोयां लॻंदसि 2 या 3 उते मथे उनखे लाहींदा, ऐं नर जेके हिनखे लाहींदा, पोइ उन खां पोइ मरी वेंदा, ॿाहिरि पिया धक खाईंदा जेसीं मरी वेंदा, मोटंदा कोन। अजीब शइ आहे त हिन जो ज़हर जेको आहे, जेको ॾंगु आहे, हाणे इन जो बि इलाजु थी वियो आहे इंसाननि जे लाइ, इहो बि कढी हाणे खपे थो ऐं इन जी वॾी क़ीमत आहे। अजीब ही नंढिड़ो जेको मखो आहे, उनखे 6 पेर आहिनि, 2 पासे खां अखियूं अथसि, 3 अखियूं वरी मथे ते अथसि,
अल्लाह जी कुदरत जे उनखे वेझो करे ॾिसंदा त मथे जे मथां 3 अखियूं अथसि। इहो मथे जे मथां 3 अखियूं, त उॾामे त पासे खां साॼे पासे बि ॾिसे, खाॿे पासे बि ॾिसे ऐं मथे बि ॾिसे। मखा जेके ख़ासि खाधो खणी ईंदा उहो सिर्फ़ु बादशाहणी जे लाइ आणींदा, जंहिंमें जिन्सी ताक़त आहे ऐं कुदरती ताक़त हुनखे थिए त एतिरा बेदा लाहे सघे। अजीब शइ आहे त नर जेको मांदी खे माए थो, जेॾीमहिल लाहे थो उॾामंदे, पोइ उतां किरंदो, बसि पोइ उहो ॿाहिरि मोटी न सघंदो पंहिंजे बादशाहनि जे जिथे माखी जो माखो आहे, जिथे घर अथनि, न ॿाहिरि मरी वेंदो, ख़तमु थी वेंदो। वरी ॿिया नर पैदा थींदा ऐं उहे नंढा थींदी वॾा थियनि जेसिताईं वरी इहो कनि। अजीब ही जेके हींअर साइंसदान ॾिसनि था माखियुनि जे पोयां मिशननि सां ॾिसनि था, त अजीब बादशाही आहे हिकिड़ी। बादशाहणी जेकी आहे, जीअं बादशाह पंहिंजो मुल्क हलाईंदो आहे, पंहिंजा वज़ीर हूंदा अथसि, को वज़ीर ज़राअत, को वज़ीर दिफ़ा, को वज़ीर ईअं कारखाननि जा, ईअं सभु शइ हिन बादशाहणी वटि बि ईअं वज़ीर आहिनि। हिकिड़ो वज़ीर दिफ़ा हूंदो, उन जो कमु हूंदो त फ़ौज तयारु करे इन्हनि में मांदियुनि मां, ऐं उहे सिर्फ़ु छा कंदा, तयारु हूंदा, दरनि ते बीठा हूंदा, जीअं बॉडीगार्ड थींदा आहिनि, माखी जे ॿाहिरां बीठा हूंदा त को ॿियो ॿीजित ॼणो या कील बि अंदरि न अचे, या को जेको मक्खी ॿाहिरां ईंदी पर उन में थोरो बि बदबू हूंदी, उनखे सिंघंदा, पोइ जे थोरी बि बदबू हूंदसि या अहिड़ी शइ ग़लति ते वेठी हूंदी या कंहिं शइ जी रस खणी आई हूंदी, त उते उन्हनि खे हुकुम आहे त ओॾीमहिल उते उन मक्खी जेके ॿाहिरां बदबू खणी आई आहे उनखे उते उफट मारींदा, उन मुंडी लाइ उछलाए छॾींदा। इहे दर ते हूंदा बॉडीगार्ड, फ़ौज हूंदी बाइका ते, ऐं इहे हूंदा दर ते, ॿिया हूंदा अंदरि सिखंदा पिया वेड़ ते, त जे मखा वॾा अचनि था, जीअं खखर अचे थी, त उहे उन्हनि जे लाइ वरी वॾा मखा तयारु थींदा, सो बि उहे बि मांदियूं हूंदियूं, उहे बि तयारु थींदियूं सिर्फ़ु जंग ऐं लड़ाई जे लाइ, त का बि ख़तरो थियो बसि ऐलान थींदो त उहे निकिरंदा अंदरां पंहिंजे, जीअं न क्वाटर हूंदा आहिनि बिल्कुलु फ़ौज जा, ईअं अंदरां निकिरंदा वेड़ जे लाइ। इहो इन्हनि जो इहो कमु हूंदो। ॿिया हूंदा नहलात आमिलात जेके चवनि था, उहो उन्हनि जो कमु छा हूंदो, सिर्फ़ु इहो जेको गोल तव्हां शमع ॾिसो था, माखीअ जो जेको मखो अछो जेको थिए थो, जेको सुदासीअ शिकिल 6 पासा आहिनि उनखे, इहे ठाहींदा त इन में अंदरि माखी जेके ॿाहिरां खणी थी अचनि माखी, उहे उन में माखी अंदरि रखनि, ऐं के खाना हूंदा सिर्फ़ु बादशाहणी जे आंडनि जे लाइ, त उते अंडा रखंदा, वरी मथां बंदि कंदसि, त वरी उन्हनि खे गरमाश ॾींदा त उहे पचनि ऐं ॿचा निकिरनि। ऐं इहा जेकी सुदासीअ शिकिल चवनि था उलमा सॼी दुनिया जा, त इहा जेकी माखी जेकी वेठी आहे, इन मनारो जंहिंखे चओ, त कीअं ठहियलु आहे, जेको माखी ऐं खखर बि अहिड़ो ठाहे थी, अजीब डिज़ाइन ठहियलु आहे, जो कहिड़ी बि जे न 4 कुंड हुजे हा त ईअं कोन, इहो किरी पए हा किथे न किथे, थोरो वॾो थिए हा, ॻरो थिए हा, किरी पए हा, पर अलाह ताला इन्हनि खे अहिड़ी ताक़त सम्झ ॾिनी त के सिर्फ़ु आमिलात हूंदो इहे ठाहींदियूं। ठीकु आहे, हाणे इन में बि खाइण में बि इंसान खे अलाह ताला फ़ाइदो ॾेई छॾियो आहे, जेको मनारो आहे माखी जो, उन में बि फ़ाइदो आहे। ऐं ॿियो वज़ीर हूंदा सिर्फ़ु छा, नंढड़ा बचा जेके निकिरंदा उन्हनि जी ग़िज़ा पूरी कंदा। ॿिया वज़ीर हूंदा सिर्फ़ु बादशाहणी जो जेको संभाल, उनखे खाधो पीतो, ऐं जेॾीमहिल अंडा लाहींदी हिकिड़ो अंडो खणी हुन में अंदरि सुदासीअ शिकिल में अंदरि रखे बंदि करे छॾींदा त हिते ॿचो थिए। ऐं अजीब हिननि में वरी जेके के यानी क्वाटर ठहियल आहिनि, त उन्हनि में जेके आहिनि, जेके हिननि जूं फ़ौजूं ठहियल आहिनि सिर्फ़ु, त माखी जेके कमु सही कोन थी करे त उनखे तड़े छॾींदा, ॿाहिरि कढी छॾींदा। हर रोज़ु उन्हनि खे कमु करिणो आहे, सॼी सुबुह खां वठी निकिरंदा, ऐं निकिरी बसि गुलनि ते हिकिड़ी जो हूंदो, यानी हिकिड़ी इन माखी मां हूंदो जंहिंजो कमु वञे सुबुह सां वञी फूल ॾिसी ईंदी, हिन में आहे रस आहे, हिन में रस आहे, पोइ उन्हनि ते ख़ुशबू रखंदी ईंदी। पोयां जेकी मायूं मांदियूं ईंदियूं उहे छो जो गॾु कोन उॾामंदियूं आहिनि, अलॻि अलॻि उॾामंदियूं आहिनि, त उंदियूं ख़ुशबूअ ते ईंदी, उनखे ख़बर हूंदी हिन फूल में ख़ुशबू आहे, यानी हिते उहो पाणी जेको मिठो आहे खपंदो, उहो खणणो आहे, उतां खणंदी। ऐं जेकी ख़ाली थी वेंदी, जेके फूल मां 2-3 मखियूं आयूं उन मां जेको पाणी खणी वियो हलियो, आख़िरी जेको हूंदो उहो ॾिसंदो हिन में हाणे पाणी कोन्हे, त उते वरी पंहिंजी ख़ुशबू ॿी हिकिड़ी हणी वेंदो, त जेकी मथां ॿी मखी ईंदी न, त उनखे ख़बर पइजी त हीअ ख़ाली आहे, जीअं टाइम ज़ाया न थिए। ॾिसो माखी जी मख खे केॾो टाइम जो बि क़दुरु आहे, इंसान खे कोन्हे, त उहो मख उते न वेहंदो, टाइम न विञाईंदो। उलमा अजीब ॻाल्हि कयो त इन्हनि में एॾी बादशाही में सफ़ाई, अंदरि सुतरत, सभु शइ अंदरि, माखी खे बारिश थी पए, गर्मी आहे, हाड़ आहे, सियारो आहे, पंहिंजे अंदरि टेम्परेचर पूरो था रखनि, त हीअ माखी ख़राबु न थिए, जेके अलाह ताला इंसान जे लाइ, अलाह साईं हिते क़ुर में चए थो
अल्लाह ताला क़ुरान में चए थो मिन बुतूनिहा शराबुन मुख़्तलिफ़ुन अलवानु, जेको हिन जे पेट मां माखीअ मां निकिरे थो उन जो रंग मुख़्तलिफ़ हूंदो, पर फ़ीही शिफ़ा, सभिनि में शिफ़ा आहे। का अछी माखी हूंदी, का कारी माखी हूंदी, का ॾिसंदे त रंगीन हूंदी, का अछी हूंदी, का सफ़ा छिटरी हूंदी, का ॻरी हूंदी पर अल्लाह साईं चए थो सभ में शिफ़ा आहे। अजीब तजुर्बो हिननि कयो त हिन ॾिठो त मख परे वञे थी, मख जी उॾामी वरी मोटी कीअं थी अचे, कीअं नज़र थी पएसि वणनि में, हेॾे होॾे जबलनि में कीअं थी ख़बर पएसि। पोइ हुनखे मख खे हिकिड़े खे खणी उनखे दिमाग़ मारे, उन दिमाग़ खोले ॾिठो त हिन में अंदरि हिकिड़ी मशीन लॻियल आहे दिमाग़ में, जेकी किथे बि हिनखे छॾे ईंदी उहा मशीन सां हुन ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजो घर मनारो किथे आहे। हिननि तजुर्बो इहो कयो मख जो त हिन हिकिड़ी मख खे पकिड़े ऐं हिकिड़ी दॿे में हुनखे घुमाए पोइ 2-3 किलोमीटर परे हिनखे छॾे ऐं दॿो खोलियनि त हीअ उॾमण सां मथे वई, थोरो मथे वञी पोइ सिधो पंहिंजे मनार जे पासे वई, ॿियो भुलिजी न वई। त हुननि खे हैरान अञा बि थिया त हिनखे कीअं ख़बर पई। वरी ॿी मख खे पकिड़े हुनखे घुमाए दॿे में यानी गोल फिराइनि हेॾां होॾां त विञाइजी वञे मख उनखे वरी 45 किलोमीटर ताईं खणी आए। पोइ उते हुनखे छॾनि त हू मथे आसमान ॾे थोरो उॾामी पोइ सिधो पंहिंजे मनार ॾे वई। हीअ हैरान थिया त हीअ छा आहे, कहिड़ी कुदरत आहे हिन मखी जे मख में, एॾो दिमाग़ अथसि 45 किलोमीटर ऐं हिनखे घुमाए त बि सिधो मोटी वई। पोइ हिननि जो दिमाग़ खोले हुननि ॾिठो त हिन में अंदरि बौसल आहे। बौसल जीअं समुंड में या जहाज़नि में हूंदी आहे त कहिड़े पासे वञिणो आहे, इहा दिमाग़ में हिनखे बौसल आहे। हाणे इन मख मां इंसान खे मौजिज़ा ॾिसो अलाह ताला असांखे ॾेखारे थो, असांखे सम्झ अलाह साईं असांखे ॾिए। हुननि ॾिठो त हिन मख में हिकिड़ो बौसल आहे, मखीअ मां दिमाग़ में नंढिड़ो आहे सफ़ा, उहो हिनखे ॿुधाए थो त तुंहिंजो घर कहिड़े पासे आहे, सिज मथे आहे, खाॿे पासे वञिणो आहे या साॼे या खाॿे या शमाली पासे वञिणो आहे। पोइ इन मां हिननि इंसान जो पंहिंजे दिमाग़ बि तशरीह कयो त इंसान में इहा शइ आहे या न। हुननि ॾिठो त दिमाग़ इंसान में उहा वॾी शइ इन खां 2-3 दफ़ा वॾी आहे, पर इंसान छा थियो हुन में अजीब ॾिठनि त उहा शइ इंसान इस्तेमालु ई कोन थो करे। बौसल त इंसान दिमाग़ में अलाह साईं इंसान खे अहिड़ी बौसल आहे, हिन जे मख खां बि वॾी ॾेई छॾी आहे त पर इंसान इस्तेमालु कोन थो करे, बिल्कुलु इस्तेमालु कोन थो करे। जीअं न त उहा बि इंसान इस्तेमालु करे त हीअ माखी जे मख जे हुन का किथे बि गुम न थी वेंदो, पर इंसान जो क़सूरु आहे। इंसान जेके शयूं अलाह साईं असांखे ॾेई छॾियूं न असीं इस्तेमालु कोन था कयूं। अजीब शइ आहे त हीअ था चवनि त हिकिड़े रतल यानी हिकिड़ो जीअं ग्राम माखी जो थिए थो, हिनखे 10 लख फूल जा पाणी कढणो थो पए, त पोइ हिकिड़ो ग्राम मख जो ग्राम जेको ठहे थो माखीअ जो, सो ॾिसो हुन केॾी तकलीफ़ थो करे। ऐं उलमा चवंदा हिकिड़ी मख जेकी माखीअ जी आहे त एतिरो पंहिंजी ज़िंदगी में उॾामे थी जे सॼे दुनिया खे 3 दफ़ा फिरी अचे जेसिताईं हुनजो मौत अचे, त इहो एतिरो पंधु करे थी इहा माखी तुंहिंजे मुंहिंजे लाइ ठाहिण जे लाइ त असीं मिठी माखी खाऊं ऐं अलाह जे हुकुम सां इंसान खे इहा शइ तोहफ़ो थी मिलियो आहे। बाइकात भाउ हिन जो असीं जीअं महीननि जा महीना हिननि जा मौजिज़ा, हिननि जा अमल, हिननि जा माखीअ जा नमूना, हिननि जा बीमारियूं जेके इलाज इन मां थिए थो, जीअं असीं वेही ॻाल्हायूं त पूरो कोन थींदो, पर असांजो तरीक़ो आहे त मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायूं, माण्हुनि जा कन खुली वञनि त हीअ अलाह जे कलाम में जेकी शइ आहे उन ॾे तव्हां संभाल कयो, उन ॾे तवजो कयो, क़ुर पढ़ो, क़ुर जा मौजिज़ा कढो। अलाह साईं चए थो औहा रब्बुक इला नहल अन इत्तखिज़ी मिनल जिबालि बुयूतन व मिनश शजरि मिम्मा यारिशून थुम्म कुली मिन कुल्लि थमराति फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुललन यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख़्तलिफ़ुन अलवानुहु फ़ीहि शिफ़ाउन लिन्नास इन्न फ़ी ज़ालिका लआयतुन लिक़ौमिन यतफ़क्करून। इहे 2 आयतूं आहिनि, पर केॾा मौजिज़ा इन 2 आयतुनि में आहिनि। अलाह साईं इन में आख़िर चए थो इहो हिकिड़ो आया आहे, आया चइबो आहे मौजिज़ा खे। हीअ मौजिज़ो आहे कंहिंजे लाइ, लिक़ौमी यतफ़क्करून, ओड़े माण्हुनि जेके सोच सम्झण वारनि जे लाइ इहा। त अलाह ताला असांखे तव्हांखे इन सोच सम्झ में आणे तो क़ुर जो सॼो मौजिज़ा असीं कढूं ऐं पढ़ूं ऐं सम्झूं त असांजी ज़िंदगी हिकिड़ी अलाह सां थी वञे। जेकी ज़िंदगी ऐं रूह अलाह सां थी वेंदो त उहो छा था सम्झो। हींअर असांजो तव्हांजो सही ॿुधायूं त असांजो रूह जेको आहे हिकिड़ो इहो
ईअं सम्झ त अधु मुअल्ला बसि नालो असांजो मुस्लमान या मोमिननि जे दर्जे ते कोन था पहुचूं। इंसानु गाॾी सां या कीअं लंघे थो किथां कंहिं क़ब्र जे भरिसां या क़ब्रस्तान जे भरिसां त को बि हुनखे फ़र्क़ु कोन थो पए, कहिड़ो बि फ़र्क़ु कोन थो पए। तॾहिं असां कहिड़ो माण्हुनि में असरु कंदासीं ॻाल्हाइण सां या सम्झाइण सां, कहिड़ो असां असरु कंदासीं। जेके अॻ में असांजा सलफ़ सालिह जा औलिया अलाह जा बुज़ुर्ग हुआ, ॾिसो उहे अलाह सां हूंदा, हुननि जी दिलि अलाह सां हूंदी, हुननि जो रूह अलाह सां हूंदो, अलाह सां हुननि खे हर शइ हुननि जे हथनि में करे छॾे। हिकिड़ो किस्सो यादि अचे थो, उहो सीरत में आहे त सुफ़ियान थौरी वॾो ताबई आलिम जलील, हुन चयो त मां इराक खां निकितुसि हज ते, त वाट ते वञो, मूं हिकिड़े पोड़े बुज़ुर्ग हो उड़े इराक जो, उन सां गॾु हज ते निकितुसि। त उन सां निकितो त थोरी शाम जो थी त अॻियां हिकिड़ो असांजे शींहं निकितो, त सुफ़ियान थोरो डिघो, हुनखे शैबान हुन जो नालो, शैबान राय, उनखे चई शैबान हीअ त कुतो आहे अलाए छा, शींहं आहे अलाए छा, परे खां ॾिसण में ईअं थो अचे। त हुन चयोसि त या सुफ़ियान न डिॼ, हीअ अलाह जी मख़लूक आहे, असां अलाह जे घर ॾे था हलूं। त पोइ हुनखे हुन रुॻो हकल परे खां कई, शैबान हुनखे शींहं खे हकल कई, त चई त सुफ़ियान चए पियो त शींहं निकितो, कुतो कोन निकितो, परे खां मां कुतो पियो सम्झांसि, वेझे अचे असांजे भरिसां अचे वेही रहियो ज़मीन में। पोइ हिन शैबान हिन जे शींहं जे मथे ते हथु घुमाए ऐं मूंखे चई या सुफ़ियान हल। हुन चयोसि मां एॾो अलाह साईं तोखे करामत तोखे ॾेई छॾी आहे, तो हीउ जानवर असांखे खाई ज़रा ज़रा करे छॾिया। चईंसि त जेको अलाह खां डिॼंदो त हर मख़लूक उन खां डिॼंदी। ॾिसो हुन छा चयोसि शैबान, जेको अलाह, जेको ख़ालिक खां डिॼंदो उहो हर मख़लूक उन खां डिॼंदी। त उनखे चई त लौला, जे न त मां डिॼां थो त माण्हू ख़बर अथई शोहरत किनी शइ आहे, मां जे न चाहियां त हीअ शींहं असां हिन ॿई मथां चढ़ूंसि, असांखे खणी हले मके ताईं, पर शोहरत खां लिक करे माण्हू अलाह जी इबादत में रहे। ऐं जे न त वलौला हमलतु ज़ादी इला मक्का अला ज़हरी, मां पंहिंजा सामान खणी हिन शींहं जे मथां चढ़ां त मूंखे मके खणी हले। पर इहे अलाह जा औलिया डिॼंदा हुआ शोहरत खां, ॿिए शइ खां न। त ॿी शइ हुननि वटि का शइ ग़लती कान्हे जो डिॼनि, पर अलाह इहे शोहरत जेकी आहे इहा हुननि खे न वणंदी, छो जो हुननि जी दिलि मालिक ख़ालिक सां हूंदी। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त अलाह जी इबादत में रहूं ऐं तफ़क्कुर में रहूं, तदब्बुर में रहूं, इल्मु सिखूं। हीउ इल्मु जेको समुंड आहे, त अलाह ताला क़ुर में ई चए थो त जेको अलाह साईं इज़त ॾींदो आलिमनि खे ॾींदो। अलाह जा बुज़ुर्ग वली बि आहिनि दुनिया में, पर उन्हनि जो केरु नालो हींअर के विसरी था वञनि। पर जेका आलिम आहिनि, कंहिंखे 14 सदियूं थियूं आहिनि, अञा बि हींअर ते असीं उन्हनि खे रहिमहुल्लाह था चऊं, बुख़ारी, मुस्लिम, तिरमिज़ी या अल्बानी, छो इल्मु सेखारे विया। त इल्मु तूं मां थोरो बि नथा सिखी सघूं? छो नथा सिखी सघूं? सभु शइ माण्हू इंसानु करे थो, डॉक्टर थिए थो त सिखी थो वञे, इंजीनियर थिए थो सिखी थो वञे, अलाह जे रसूल जो इल्मु कोन सिखी सघंदासीं? इहो हिकिड़ो हथियार आहे असांजे लाइ, दुनिया में बि कमु ईंदो, आख़िरत में बि कमु ईंदो। सो अलाह साईं असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिन क़ुर खे सदाईं पढ़ूं ऐं सम्झूं ऐं हिन जे अलाह रसूल जे क़दम ते हलूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।